नाज़रीन, रानीपुर सिंधी अदबी संगत ज़िले खैरपुर पारां दरगाह सचल साईं जे सहन अॻियां 4 सालनि खां बंदि थियल सचल मुशाइरो बहाली लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। रिपोर्टर मोहम्मद पंजलगाहो मूजिबि रानीपुर सिंधी अदबी संगत ज़िले खैरपुर पारां दरगाह सचल साईं जे सहन अॻियां 4 सालनि खां बंदि थियल सचल मुशाइरो बहाली लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज जी अॻुवाणी सिंधी अदबी संगत ज़िले खैरपुर राब्ता सेक्रेटरी असलम बुध कुर्बान गुलचना, सूफ़ी यासीन राजपर, प्रोफेसर बशीर जांवरी, प्रोफेसर मुख्तियार चन्ना, जाहिद अब्बासी, इरफान जामरो, असद अली जतोई, डॉक्टर ज़ाकिर हुसैन, सरमद जतोई, कादिर सोलंगी, रहीम सोलंगी, जाहिद तुनियो, लियाकत मेमण, प्रोफेसर मुज़फ़र सोलंगी, नदीम मुग़ल ॻाल्हाईंदे चयो त एशिया जे वॾे में वॾी तंज़ीम सिंधी अदबी संगत आहे जेका हर साल सचल साईं खे भेटा पेश कंदी आहे, जंहिंमें पूरी सिंध जा शाइर शिरकत कंदा आहिनि। पर सक़ाफ़त खाते सिंध तरफ़ां सचल मुशाइरे वारी नशिस्त खे बिला जवाज़ ख़त्म कयो वियो आहे। हज़रत सचल सरमस्त जे सालियाने उर्स मुबारक ते सुगड़नि जी कचेरी, अदबी कॉन्फ्रेंस, मलाखड़ो, राग रंग जी महफ़िल पिणु कराई वेंदी आहे, पर उन में सचल मुशाइरो नशिस्त गुज़िरियल 4 सालनि खां बंदि कई वई आहे। सचल मुशाइरे में शाइर पंहिंजा चोस्टा, बेत, वाई, गीत, गज़ल, नज़म ऐं कहाणियूं पेश करे सचल साईं खे भेटा पेश कंदा आहिनि। सिंध धरती, सिंधी ॿोली जे बचाव या तारीख़ी मागनि, शेर सुखनि या रिवायतनि खे बरक़रार रखण लाइ सिंधी अदबी संगत उन्हनि जी मालिकी कंदी रहंदी आहे। हुननि मुतालबो कयो त सचल अदबी कॉन्फ्रेंस में मुशाइरो नशिस्त बहाल करे अदीबनि, शाइरनि में पखिड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे।